अस्सलाम वालेकुम साथियों। जी सिंध में कुछ महीननि खां बसि हिकिड़ो इशू टॉप ते हले पियो जेको कैनालनि जो आहे। पर ॿिनि ॾींहंनि खां हिते अहिड़ो माहौल ठही वियो आहे जो हाणे ख़बर ई कोन थी पवे त हामी केरु आहे, मुखालफ़त केरु पियो करे। बहरहाल वक़्तु अचण ते अछा कारा सभु पधिरा थी पवंदा। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त जॾहिं कंहिं मसइले में उन जा हामी ओचितो मुखालिफ़ बणिजी वञनि त इन जो मतिलबु हूंदो आहे उन्हनि खे वक़्तु खपे। कुर्सी ईअं नाहे मिलंदी, ज़मीर खे मारे ज़मीनूं नीलाम करणियूं पवंदियूं। ॾिसो, वफ़ाक़ जे कंहिं बि मनसूबे में सूबे जी NOC जी ज़रूरत हूंदी आहे जेका सिर्फ़ु सूबाई हुकूमत ॾेई सघे थी, ऐं मनसूबे खे हतमी शक्ल ॾियण जे लाइ सदर जी सही ज़रूरी हूंदी आहे। ॿी ॻाल्हि, इशू त 6 कैनालनि जो हले पियो, पर मनसूबो 6 कैनालनि जो कोन्हे। इन्हनि खे ठाहिणा हिकु या ॿ कैनाल ई आहिनि, पर छो 6 कैनालनि जो छॾियो अथनि? छो त इन्हनि खे ख़बर आहे जॾहिं पराए दरिया मां कैनाल कढंदासीं त ज़ाहिर आहे माण्हू गौर कंदा, रस्तनि ते ईंदा, एहतजाज कंदा, पोइ आख़िर में लॉलीपॉप ॾियण जे लाइ ॻाल्हियूं थींदियूं, ऐं ॻाल्हियुनि में इहो तइ कयो वेंदो त वफ़ाक़ सिंधी माण्हुनि जे एहतजाज जे करे पंहिंजी ग़लती तस्लीम करे वरिती आहे, ऐं हाणे 6 कैनालनि खे रद्द करे सिर्फ़ु हिकु या ॿ कैनाल ठाहिया वेंदा जी सिंध जी ज़राअत ते को असरु न पवे। अहिड़े फ़ैसिले खां पोइ सिंध असेंबली में कामयाबी जा जश्न मल्हाया वेंदा, ऐं बिरयानी ते पलंदड़ मखलूक तीर वारो गानो वॼाए रस्तनि ते डांस कंदी। हिकिड़ी ॻाल्हि नोट कयो त जॾहिं बि को कमु एतिराज़ में कयो वञे थो त उनखे तेज़ी सां सरअंजाम ॾिनो वञे थो, पर हिते अहिड़ो कुझु कोन्हे। कमु त तेज़ी सां हले पियो, पर सिर्फ़ु हिकु या ॿिनि कैनालनि ते, बाक़ियुनि जो नालो निशान ई कोन्हे। ऐं वरी सॼी सिंध मां इहा ज़रूरत कंहिं महसूस ई कोन कई त स्पॉट ते वञी कम जो जाइज़ो वठी क़ौम खे हक़ीक़त खां आगाह कजे। जहिड़ो मनसूबो इन्हनि ठाहियो आहे उन हिसाब सां कमु हले पियो। असांजे एहतजाजनि जो हेसि ताईं को बि असरु कोन पियो आहे। जेकॾहिं ईअं ई एहतजाज थींदा रहिया त कमु बि ईअं ई हलंदो रहंदो तेसि ताईं जो कमु मुकमल थी उर्दू मीडिया तां मुबारकूं नथियूं मिलनि। मूं अॻु में बि चयो हो त एहतजाजनि जो जेतिरो बि असरु थियणो हो थी चुको। हाणे असरु तॾहिं पवंदो जॾहिं पंजाब खे को फ़र्क़ु पवंदो, ऐं फ़र्क़ु पैदा करण जे लाइ या त पंजाब जी रस्ता रोक कजे या वरी कोयलो ऐं गैस बंदि कजे। पर इहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं असीं सभु मुतहद थी तंज़ीमनि जे झंडनि खे पासीरो रखी सिंध जे क़ौमी परचम जी छांव में हिकु थी अॻिते वधूं ऐं पंहिंजे असल वजूद खे साबित कयूं।